अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। नाज़रीन, जीअं त नेशनल मीडिया ऐं जेको आहे सो रीजनल मीडिया ऐं सोशल मीडिया ते जेका संगरार सखर ज़िले मां जेको आहे सो नींगरी प्रिया कुमारी अगवा थी, उनजी बाज़ियाबीअ लाइ तमामु वॾो ट्रेंड पियो हले ऐं इन हवाले सां माण्हू जेको आहे सो समूरा जेके सोशल मीडिया जा टूल्स आहिनि उहे इस्तेमालु पिया कनि ऐं हिन वक़्तु प्रिया कुमारी जी आज़ादी जेको आहे उहा हर फोरम ते जेको आहे सो उनजी आज़ादी जे लाइ आवाज़ु उथारे पियो वञे। असां चाहियूं पिए त हितां लाड़काणे जो जेको आवाज़ु आहे उहो बि हिन पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं। जेके मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, हिंदू पंचायत कमेटी जा माण्हू आहिनि ऐं उन सां गॾु वकील आहिनि या पंहिंजो सियासी समाजी जेके अॻुवान आहिनि, उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा बि असां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु रखूं त हू प्रिया कुमारी जी जेको अगवा जो जेको वाक़ियो थियो आहे उन हवाले सां ऐं उनजी बाज़ियाबीअ लाइ हुननि जी जेका आहे उहा कहिड़ी राय आहे। सो असां हलंदासीं मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी माण्हू आहिनि, हिंदू पंचायत कमेटी जा माण्हू, उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू प्रिया कुमारी जी आज़ादी जे हवाले सां कहिड़ी ॻाल्हि था कनि, पंहिंजो कहिड़ो जेको आहे सो मौक़िफ़ था रखनि, छाकाणि त तमामु ई इम्पॉर्टेंट मामिलो आहे त हिकिड़ी जेको आहे सो हिंदू न्याणी उनखे नओं महरम जो जेको आहे सो ॾिहाड़े सबील हलाईंदे उतां जेको आहे सो अगवा कयो वियो, जंहिंजे लाइ तमामु वॾा मुख़्तलिफ़ हंधनि तां जेको आहे सो र्यूमर्स बि हलनि पिया त उन्हनि खे जेको आहे सो बासरनि उते क़ैद करे छॾियो आहे, उनखे अगवा कयो वियो आहे, उनजे लाइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो शयूं उहे गर्दिश कनि पियूं। पर बहरहाल असां चाहियो पए त हितां जो जेको माण्हू आहे लाड़काणे जो उनजो आवाज़ु बि पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु कयोसीं। हलूं था मुख़्तलिफ़ माण्हुनि जे तरफ़ ऐं उन्हनि सां ॻाल्हायूं था त हू प्रिया कुमारी जी आज़ादी हवाले सां कहिड़ी ॻाल्हि था। असांखे त इंतिज़ामिया जी बेहसी ते इंतिहाई अफ़सोस थो थिए त जेका मासूम निंगरी जेके हिकु इंतिहाई ग़रीब घर सां तालुक़ रखे थी ऐं उहा उन वक़्तु जेका आहे अगवा कई वई जंहिं वक़्तु उहो शहीदनि जी यादि में जेको आहे सबील हलाए रही। इन ते वॾी इंतिहाई अफ़सोस आहे सॼी सिंध जा, हिंदू छा पर सॼी सिंध जा जेके सिंधवंद आहिनि दोस्त, उन्हनि खे इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस आहे। पर इन खां वधीक अफ़सोस इन जो आहे त हिननि 26 महीननि में इंतिज़ामिया कुझु बि न करे सघी, का ॼाण न ॾेई सघी। हिन वक़्तु असां वरी ॿीहर सरापा एहतिजाज लाइ वञूं था। मंदरनि में पूॼा पाठ करण खां पोइ असां शुरूआति कंदासीं एहतिजाजनि जे लाइ ऐं जेको आहे उन्हनि खे बार बार जेको आहे यादि ॾियाराईंदा रहंदासीं त हिकिड़ी मासूम निकिरी उहा पंहिंजी माउ खां अलॻि आहे, जंहिंजी माउ हिन महिल उहे 26 महीननि खां रोई 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 पंहिंजो नूर विञाए चुकी आहे ऐं हिन वक़्तु उन्हनि खे उहो अहसासु हुजणु खपे त उहे बि उन्हनि जा ई ॿार आहिनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे ॾिसी करे उन्हनि ते ॾिसनि। हाणे असां जेको आहे सो हिते धाम ते जेके आहिनि से पूॼा करे ऐं एहतिजाज जे लाइ असां हिकिड़ी ठाहींदासीं त असां रोडनि ते निकिरूं ऐं उन्हनि गुंगनि ॿोड़नि खे अंधनि खे यादि ॾियारायूं त असांजी मासूम निंगरी अञा घर न पहुती आहे। उनखां पोइ एहतिजाज करण खां पोइ ऐं जेको आहे सो अॻिते दिन ब दिन एहतिजाज खे वधाए वेंदो जेसिताईं असांखे निंगरी बादियाब न कराए वञे। हाणे प्रिया जी रिकवरी हुकूमत जे लाइ वॾो चैलेंज आहे। सॼी सिंध ख़ुसूसन लाड़काणो डिवीज़न बदअमनी जी बाहि में विकुड़ियल आहे। कशमोर, शिकारपुर, पर सखर जो हिसो बि कुझु घोटकी वारो ज़िलो, अहिड़ी तरह सां सिंध जा ॿिया ज़िला, सिंध में कानून जी रिट जेका आहे उहा ख़तम थी चुकी आहे। इल्ज़ाम बि प्रिया कुमारी जे अगवा जो सैयद ते आहे। सिंध जो चीफ सेक्रेटरी बि सैयद आहे, सिंध जो वज़ीर आला बि सैयद आहे। हाणे फ़ैसिलो केरु करे, प्रिया जी मदद केरु करे, पंहिंजे सैयद खे बचाइनि या प्रिया कुमारी मोटाइनि। अॼु तव्हां इहो ॾिठो त इहो ख़ैर मोहम्मद जमाली 6 महीननि खां पोइ जेको औरताणे आवाज़ हरकजी पहुतो करमपुर मां अगवा थियो, अॼु उहो रिकवर थियो आहे। उहो रिकवर करण वारो बि पुलिस जो इंस्पेक्टर ॿुधायो थो वञे को जागीराणी, जॾहिं इहे 6 महीना अॻे जो माण्हू पुलिस हिकिड़े सूबेदार मार्फत आराम सां वठी आई त पोइ प्रिया छो नथी लभे। इहो हिकिड़ो सिंध में बदअमनी पैदा करणु, मुंहिंजो जेके नज़र में सिंध में बदअमनी पैदा करण लाइ, सिंध जे माण्हुनि खे ऐं सिंध खे तबाह करण जे लाइ इहो हिकिड़ो मुनज़म तरीक़े सां ऑर्गेनाइज़्ड वे में इहो कमु करायो थो वञे त जीअं सिंध में बदअमनी हुजे, बदहाली हुजे ऐं माण्हू सिंध जा ख़ौफ़ में वरितल हुजनि, परेशान हुजनि। ॿियो कुझु बि कोन्हे को, इहो हथ जो कमु आहे
ऐं करण वारी बि सरकार पाण आहे, हर को ॼाणे थो। प्रिया कुमारी समेत जेकी बि मुगवी आहिनि उहे तमामु घणे अरसे खां वठी उन धाड़ियल वटि मौजूदु आहिनि। प्रिया कुमारी जी अमड़ जेकी मुख़्तलिफ़ मीडिया ते, सोशल मीडिया ते, चैनल्स ते हिकु सरापा एहतजाज लॻी पई आहे। हुन अमड़ जा जेके आहिनि उहे अखियुनि जा ॻोढ़ा अॼु ॾींहं ताईं न सुका आहिनि। हुननि जो ख़ानदान अॼु ॾींहं ताईं परेशान आहे। 2 साल उनखे गुज़री चुका आहिनि। 2 गवर्नमेंट उन्हनि में तब्दील थी चुकियूं आहिनि। जॾहिं निगरान गवर्नमेंट आई, तव्हां ॾिठो त निगरान गवर्नमेंट में हिननि रेंजर्स जूं के 50-100 गाॾियूं उन्हनि जा हिननि जेको आहे सो गश्त कया ऐं हिननि जेको आहे सो उन्हनि जे लाइ एफर्ट्स वरिता, पर उहा निगरान हुकूमत बि ख़तमु थी वई। हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे। हिन वक़्तु जेकी निगरान सेटअप आहे, जेको सेटअप आहे मथे कंबाइन हुकूमत आहे। शहबाज शरीफ़ असांजे मुल्क जो वज़ीर आज़म आहे। असांजे सिंध जो जेको आहे सो आसिफ अली ज़रदारी साहिबु असांजो सदर आहे। तंहिंजे बावजूदि हिकु नियाणी जेकी 2 सालनि जी नियाणी आहे, मासूम नियाणी आहे, उन जे लाइ समूरी सिंध एहतजाज बणियल आहे, पर उहा नियाणी बाज़ियाब नथा कराए सघनि। असांजी पुलिस, असांजा इदारा, असांजो IG सिंध, DIG सखर, DIG लारकानो, SSP लारकानो, SSP सखर, उहे समूरा जो समूरा बेवस बणियल आहिनि। असीं आला इदारनि खां, असीं सुप्रीम कोर्ट खां, असीं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां ऐं DG रेंजर्स खां ऐं सिंध जे जेकी मुक़्तदर जेके आला कुवतूं आहिनि जे SSPs खां असीं मुतालबो था कयूं, असीं घुर था कयूं त प्रिया कुमारी जे मामले में हिकिड़ो स्ट्रिक्ट ड्रास्टिक एक्शन जेको आहे सो वठनि ऐं जिते जिते उन्हनि जा क्ल्यूज़ मिलनि, जिते जिते हू सम्झनि त उन ॾांहुं पेरा वञनि था, बिना कंहिं फ़र्क़ जे, बिना कंहिं तफ़रीक़ जे उन्हनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वञे। प्रियंका कुमारी असांजी जेका आहे घटि में घटि हुनखे 6 खां 8 महीना 12 महीना गुज़री विया आहिनि ऐं असां जेको आहे एहतजाज कंदे 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 असांखे घणो कुझु टाइम थियो। असां अॻ में बि रोडनि ते निकितासीं ऐं जेको आहे मंदरनि में भई पूछा पाछ कराईसीं ऐं असां हर हिकु माण्हूअ जे घर, वॾेरे घर विया आहियूं, नंढे वॾे माण्हूअ जे घर विया आहियूं, शाह साहबनि जे घर विया आहियूं, फलाणे जे घर विया आहियूं, पर कंहिं बि अॼु ताईं को तदारक न कयो आहे। असां इन्हीअ करे वरी असां जेको आहे इहो रीसाइक्लिंग कयूं था ऐं वराए असां इहो एहतजाज करायूं था त महिरबानी करे हिकिड़ी असांजी जेका प्रियंका कुमारी आहे उनखे उन बला खे ॾोह कहिड़ो कयो आहे। उहो जॾहिं हिकिड़ी जेका आहे सबील विराए पई, ख़ैरात करे पई, उन जे टाइम ते हुन अॻुवाह कयो आहे ऐं उन में आहे छा, उहो हिकु नंढिड़ो ॿारु आहे। उन ॿार में हुनखे कहिड़ो मसइलो आहे जो कंहिं महिल कंहिं ते इल्ज़ाम लॻाए थो वञे, कंहिं महिल कंहिं ते इल्ज़ाम लॻाए थो वञे, कंहिं महिल कंहिं ते इल्ज़ाम लॻाए थो वञे। प्रियंका कुमारी आख़िर जेको आहे कहिड़ो मसइलो आहे जेको जॾहिं हेॾा वॾा वॾा माण्हू, कितने माण्हू, फलाणा माण्हू जंहिंमें आज़ादु थी चुका आहिनि, त बाक़ी प्रियंका कुमारी जो कहिड़ो ॾोह आहे जो नंढिड़ो ॿारु आज़ादु नथो थी सघे। असां सभु हिते जेको एहतजाज आहिनि सभु गॾु थिया आहियूं SST धाम ते पूजा पाठ जे लाइ। त प्रिया कुमारी लाइ स्पेशली त हुनखे बाज़ियाब करायो ऐं असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां, हिंदू प्रजा जे प्लेटफॉर्म तां सभिनी खे पुरज़ोर अपील था कयूं त असांखे प्रिया कुमारी जल्द खां जल्द बाज़ियाब कराए ॾिनी वञे, न त असां सख़्तु एहतजाज कंदासीं ऐं उन वेझरी जल्दी कॉल ॾींदासीं। त इन खां पहिरियों त तव्हां हर शहर में ॾिठो हूंदो त मुसलसल एहतजाज हलंदा रहिया। काफ़ी जेको आहे जीअं कश्मीर में धरना लॻंदा रहिया, हुन में प्रिया कुमारी लाइ बि स्पेशली जेको आहे माण्हू चवंदा रहिया, पर कोई बि हुनजो रेस्पॉन्स असांखे न मिलियो। हालांकि ॿिया काफ़ी करीने पे वापसि अची विया आहिनि, पर हिन मासूम नियाणीअ लाइ कहिड़ो रोक कयो आहे जो मुसलसल जेको आहे उनजी का मालिकी नथी थिए। पर हिन भेरे असां पोइ हिते न हटंदासीं, जेसीं ताईं बाज़ियाब न थींदी तेसीं ताईं असां पुरज़ोर एहतजाज कंदासीं ऐं इन खां वधीक असां लाइमल जोड़ण जी तयारीअ लाइ हिते वेठा आहियूं। ॾिसो ही जेको 3 सालनि खां वठी तक़रीबन 3 साल थिया आहिनि प्रिया कुमारी जेको आहे सो त हो थी वई आहे, अगवा थी वई आहे। त उन सिलसिले में मां इहो चवणु चाहींदुमि त जेकी गवर्नमेंट आहे उन अञा ताईं को बि कंहिं क़िस्म जो एक्शन न खयो आहे। हालांकि हेॾा एतिरा सारा एहतजाज वग़ैरह थियनि था, माण्हू रड़ियूं था कनि, या माई उहा जेकी पाण ख़ुदि माउ आहे उहा ॻोड़ा ॻाड़े ॻाड़े उन जा ॻोड़ा सुकी विया आहिनि। त मां इहो चवणु चाहींदमि त गवर्नमेंट असांजी मतिलबु उनखे कोई माना फ़र्क़ु ई न आहे त उनजी आवाम ते छा थो गुज़रे। सुभाणे असांजा बि बचा आहिनि, सुभाणे असांजो बचो खॾी वञे त पोइ माना असां माना पाण खे सेफ फील न कयूं न त हे असांजो कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे, कहिड़े क़िस्म जी चवंदा आहिनि जमहूरियत जेको आहे इस्लामिक मुल्क आहे जंहिंमें हर माण्हू खे तहफ़ुज़ ॾिनो वेंदो आहे।
त पोइ मां इहो चवणु चाहींदमि त गवर्नमेंट खे जेको आहे सो त अगरि उहा कुझु बि उन एक्शन वग़ैरह कुझु बि न खयूं त असां पंहिंजो जेको जंग आहे, असांजा जेके पंहिंजा एहतिजाज आहिनि उहे असां पंहिंजा जारी रखंदासीं। जेसीं ताणी असांखे उहा छोकिरी न मिलंदी, उहा न्याणी असांखे न मिलंदी, जेसीं ताणी हीअ जेको अगवाकारी जेको करणु बंदि न कंदा, तेसीं ताणी असां पंहिंजा एहतिजाज जारी कंदासीं। उन्हनि खां इहा ई अपील आहे त महिरबानी करे उन्हनि खे न्याणी सम्झी करे पंहिंजी न्याणी ते रखी करे ॾिसनि त अगरि असांजी न्याणी हली वञे त असां सां कीअं थींदो, थोरो इहो सोचनि ऐं पोइ स्टेप वठनि। असल में हिन वाक़े खे जेतिरो नदियो वञे उहो थोरो आहे, घणो न आहे। छो त हिकिड़ो मज़हबी वाक़ियो ॿियनि थी वियो आहे हिकिड़े क़िस्म जो, छाकाणि त हूअ हिकिड़ो मज़हबी कमु पई करे, जंहिं करे हुनखे वधि में वधि जेका आहे शेल्टर ॾियणो खपंदो हुयो। पर शेल्टर ॾियण जे बदिरां हिन वक़्त ते 26 महीना थिया त असां पोइ निकिरी ॿाहिरि निकिता आहियूं, पूॼाऊं कयूं, पाठ रखाया आहिनि, पर का बि शइ कान थी आहे, जंहिंजे करे असांजो बाला ऑफिसरनि खे इहो वधि में वधि अर्ज़ु आहे त महिरबानी करे हिन खे सीरियस नोटिस वठी करे ऐं असांखे जेका आहे सा वापसि कराइजनि। ही जंहिं मुल्क में पाण रहूं था, हिते ॿार नंढड़ा जेके आहिनि, जेके असांजा उहे त महफ़ूज़ कोन्हनि, पर वॾो माण्हू असां वटि मुर्दो बि महफ़ूज़ कोन्हे को। माना औरतुनि सां बि जेकॾहिं ही पस पुॼे थो त लाश कढी उन्हनि सां बि ज़नाऊं रेप कनि था। त प्रिया कुमारी हिकिड़ो मासूम ॿारु, दीवान हिंदू छोकिरी, दीवान कम्यूनिटी या हिंदू या अक़िलियतूं असां वटि ऑलरेडी हिकिड़े अज़ाब मंझां गुज़रनि थियूं, वरी ही ॿारु खणी ऐं गुम करे छॾणु, ऐं 2 साल थिया आहिनि, 3 साल थिया आहिनि, ऐं को बि गवर्नमेंट समेत को बि इदारो उनजी का सुराग नथो लभे त उहो ॿारु आहे किथे भला, केरु खणी वियो, ज़मीन खाई वई, आसमान ॻही वियो, ॿारु वियो किॾे। माना कंहिंखे इहो क्ल्यू कोन थो मिले त ॿारु किॾे वियो। कोन ते प्रेशर वठनि, कोन ते ॻाल्हाइनि, कोन ते को सख़्तु स्टैंड वठनि त ख़बर पवे, या भला हिन वक़्तु ताणी जी गवर्नमेंट जेका आहे उहा पंहिंजी एफिशिएंसी ॾेखारे त बाबा हिन महिल ताईं असां ही प्रोग्रेस कई आहे, उहा प्रोग्रेस शो कनि। छोकिरी नथी मिले इहो सुवालु अलॻि आहे, पर प्रोग्रेस त शो कयो त ही प्रोग्रेस थी आहे त हिते हिते पहुतायूं, हाणे वेझो पहुतायूं, हाणे हिते पहुतायूं, इन क़िस्म जी बि ॻाल्हि कोन्हे। माना हेॾा एहतिजाज, हेॾा माण्हू, ऐं हिननि जे कन ते का जूअ कोन थी चुरे पई। असीं अवामी वक़्स पार्टी जा साथी आहियूं, WDF नारी जमहूरी महाज़ ऐं प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन हिन आचा ते बि असां मुज़ाहिरा रखिया आहिनि, ऐं टिल छोकिरीअ जी बाज़ियाबीअ तोणी असांजा एहतिजाज जारी रहंदा। ही सिर्फ़ु प्रिया जो मामिलो कोन्हे को, सुभाणे मूंसां बि थी सघे थो, कंहिं ॿिए सां बि थी सघे थो। असीं क़तई तौर ते कंहिं बि ॿार, कंहिं बि माण्हू, छा भली केरु बि हुजे उनजे मिसिंग जे ख़िलाफ़ु हूं, असां उनजे ख़िलाफ़ु बीहंदासीं ऐं उनजो आवाज़ु बणिबासीं। हीअ जिदोजहद हुकूमत खां असां मुतालबो था कयूं ऐं सख़्तु लफ़्ज़नि में था कयूं त महिरबानी करे इन ते भरपूर स्टैंड वठो ऐं छोकिरी असांखे वापसि कराए ॾियो। ॿी सूरत में असां जीअं माना असांजा एहतिजाज थियनि न, उहे एहतिजाज सख़्तु थींदा वेंदा। इहो नॉर्मली मामिलो कोन रहंदो, एहतिजाज बि ॾींहं पोइ ॾींहुं असां सख़्तु एहतिजाज कंदा वेंदासीं। सुभाणे खां पोइ इहो असां ते कोन लॻे त असां एॾा सख़्तु एहतिजाज कयासीं। प्रिया कुमारी जे लाइ मां जेतिरो बि चवंदसि उहा तमामु घटि आहे। मां तमामु घणे में घणी मज़मत करणु चाहियां थी। बाक़ाइदे सिंध में रही करे शर्मिंदगी फील थी थिए त असां सिंधवासी, सिंध जा हक़दार, ऐं असां सां अहिड़े क़िस्म जी ज़्यादती थी थिए। शर्म जहिड़ी ॻाल्हि त इहा आहे त हिकिड़ी मासूम न्याणी 6 सालनि जी जेका सबील थी विराहे, जंहिंमां असां सभिनी खे सबक़ु सिखणु खपे त हिकिड़ी ॿारड़ी मासूम जेका सबील थी विराहे ऐं उन जे लाइ हिकिड़ो माण्हू ज़हन में ग़लति ज़हनियत पंहिंजे सां अची करे उनखे अगवा थो करे, तमामु सख़्तु मज़मत जोॻियो अमल आहे इहो। ऐं इन जे लाइ मां जेतिरा लफ़्ज़ चवां थोरा आहिनि ऐं जेतिरो निंदियां ओतिरो थोरो आहे। छो जो असां सिंधी माण्हू त असां ॿियनि जी आजियां कंदा आहियूं, असां सिंध जा माण्हू सुठा मेज़बान हूंदा आहियूं, पर इहा हाणे त शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त असां पंहिंजी हिकिड़ी न्याणी जी हिफ़ाज़त नथा करे सघूं ऐं न्याणीअ खे अहिड़े ग़लति तरीक़े सां हुननि अगवा कयो आहे। अॼु 2 साल 8 महीना गुज़रिया आहिनि। हुनजी माउ ऐं पीउ जी जेका कंडीशन आहे, हुनजी माउ हर वक़्तु रोईंदी थी रहे, पर इन्हनि ॻोढ़नि जो कंहिंखे अहसासु कोन्हे। जेकर इन्हनि ॻोढ़नि खे माउ पीउ वञे त मां सम्झां थी त समुंडनि ताईं पहुतो आहे वञी, पर कंहिंखे अहसासु कोन्हे। मां इहो वरी बि आसिफ़ ज़रदारी खे, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे, उन्हनि जे लाइ
ऐं असांजे जेका फ़ौजी जेके हमेशह चवंदा आहिनि त असां कंहिंखे बि तकलीफ़ नथा ॾियूं, सभिनी जी हिफ़ाज़त था कयूं, पर मां हिन वक़्तु उन्हनि लाइ इहो चवंदसि त असांजी हिफ़ाज़त उहे बि कोन था कनि। मां अॼु फरियाल खे बि रिक्वेस्ट कंदसि, CM खे बि कंदसि त तव्हां आख़िर छो एतिरो ख़ामोश आहियो, हिकु नंढड़ी लाइ छो आवाज़ु नथो थिए? छा हूअ हितां सिंध जी न्याणी न आहे? मां त इहो चवंदसि उहा असां सिर्फ़ु हिंदुनि जी न्याणी न पर पूरी सिंध जी न्याणी आहे, पूरी दुनिया जी न्याणी आहे। हिकिड़ी मासूम ॿार जेका पूरो ॻाल्हाए बि नथी सघे, कुझु उहो कुझु ई नथी सघे, कुझु उहो चई नथी सघे, ऐं मथां वरी अहिड़ा माण्हू उन जूं ग़लति पोस्टूं था शेयर कनि, ग़लति अलाए किथां किथां जा ॿिया फ़ोटो खणी उन्हनि खे शेयर था कनि, हुन जी मदर ते ग़लति इल्ज़ाम लॻाए था वञनि। ॾाढी शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं मां उन्हनि खे बि चवंदसि त जेके अहिड़े क़िस्म जूं पोस्टूं था हलाइनि, जेके एतिरा ग़लति इल्ज़ाम था ॾियनि, उन्हनि खे मां इहो चवंदसि त महिरबानी करे जेसिताईं तव्हांखे कंहिं ॼाण न आहे तेसिताईं तव्हां अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ यूज़ न कयो। असां हिंदू कम्यूनिटी लाइ इहा बाहिसे शर्म जोगी ॻाल्हि आहे, बाहिसे असां इन खे पंहिंजी बेइज़ती था सम्झूं। असां इन खे वरी वरी मां इन खे निंदींदसि, इन्हनि माण्हुनि खे बि थोरो सोचणु खपे त असां जेॾी महिल ज़बान मां लफ़्ज़ था कढूं त कहिड़ा लफ़्ज़ था कढूं, असां कंहिंजे लाइ था कढूं। हिकु न्याणी जी त हिफ़ाज़त न करे सघिया, हथों उन्हनि जे मथां तोहमतूं ॾियनि था। तंहिं करे मां सभिनी खे वरी बि रिक्वेस्ट कंदसि त जेकॾहिं पंहिंजा एफर्ट्स वठी सघो था त न्याणीअ खे आज़ादु कयो, पर अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हायो। असां मुसलसल सरापा एहतजाज रहिया आहियूं ऐं जंहिं बि फोरम तां जॾहिं बि असांखे सॾु थियो आहे असां पंहिंजी भरपूर शिरकत हुन में ज़रूरु कई आहे। पंहिंजे इंडिविजुअल प्रोग्राम बि कया आहिनि ऐं रब जे दर ते ॿाॾाईंदा रहिया आहियूं, रियासत जे साम्हूं बि पुकारियो आहे ऐं हाणे बि उहो ई सिलसिलो जारी आहे। जेसीं जेको आहे मासूम न्याणी आज़ादु नथी थिए असांजी जदोजहद जारी रहंदी। असां सरापा एहतजाज आहियूं ऐं आईंदा बि असांजी स्ट्रगल जारी रहंदी ऐं सख़्तु खां सख़्तु जदोजहद कंदासीं। सरापा एहतजाज यानी सिर खां वेंदे पेर ताईं असां मुकमल तौर ते समूरी बिरादरी मासूमनि खां वेंदे बुज़ुर्गनि ताईं सभु जा सभु इन ग़म में बि शरीक आहियूं ऐं रियासत जे साम्हूं हीअ जेका प्रेयर थिए थी ईश्वर जे साम्हूं थिए थी ऐं रियासत खे बि असां पुकारियूं था त असांजी मदद कनि, हिन मासूम न्याणीअ खे बाज़ियाब कराइण जी हर मुमकिन कोशिशि। इंतिहा अफ़सोस आहे त प्रिया कुमारी अञा ताईं क़ैद आहे ऐं मूंखे तमामु घणी शिकायतूं आहिनि असांजे हुकूमतनि खां, असांजी मीडिया खां, असांजी नाम निहाद उर्दू मीडिया जेका आहे, जेके पाण खे ठेकेदार था सम्झनि इंसानियत जा, उन्हनि हिन मैटर खे तमामु घटि खयो आहे। हेतिरो वक़्तु थियो आहे, तक़रीबन 2.5-3 साल थिया आहिनि, प्रिया अञा ताईं आज़ादु न थी सघी आहे। जेका शहीदनि जे ॾींहं ते सबील विराए रही हुई। इन विच में टी हुकूमत ई आहे। हिकिड़ी हुकूमत वई, निगरान हुकूमत आई, उन खां पोइ टी हीअ हुकूमत। पर प्रिया खे आज़ादु करण लाइ हिननि के बि एफर्ट्स न वरिता आहिनि। असां ठुल मां, कश्मीर मां, कंदकोट मां जॾहिं माण्हू अगवा थिया हुआ जॉइंटली, कराची में बि एहतजाज कयासीं, 3 तलवार ते एहतजाज कयासीं। उते असां सां उन वक़्त जो इंटीरियर मिनिस्टर आयो, उन चयो त हीउ माण्हू आज़ादु थी वियो आहे, असांजे हथ में आहे। टोटली कूड़ ॻाल्हाए वियो एतिरी प्रेस जे साम्हूं, एतिरनि माण्हुनि जे साम्हूं। उन बि उते ॿियनि जा नाला त खयां, प्रिया लाइ इहो चयो त असां उनखे जल्दी बाज़ियाब कराईंदासीं, पर उनखे बि काफ़ी अरसो थी वियो, उहा आज़ादु न थी आहे। ॿिया बि जेके हुआ उहे काफ़ी ॾींहंनि खां पोइ आज़ादु थिया ऐं सभिनी खे ख़बर आहे त उहे कीअं आज़ादु थिया ऐं हुकूमत उन में कहिड़ो इंट्रस्ट वरितो, उहे कीअं आज़ादु थी आया। हाणे असां हुकूमत खां चऊं था त ख़ुदा जे वास्ते उनखे सीरियसली अखियूं खोलियो। तव्हां पंहिंजे मुल्क खे, पंहिंजी धरती खे जेकॾहिं ईअं बेदर्दी सां लावारस छॾे ॾींदो त हीअ धरती ख़ाली थी वेंदी ऐं आख़िर में तव्हां ई वेठा रहंदा। असां वटि रोज़ु प्रिया कुमारी खां अरदास थींदी रहंदी आहे। रोज़ हिते प्रोग्राम थींदो आहे, रोज़ उन लाइ अरदास असां कंदा रहंदा आहियूं। 26 महीननि खां छोकिरी गुम आहे, को पतो ई न आहे। इहो ॾाढा ॾुखायल आहिनि,
ॾाढो उनजे मथां बेवाजिबी आहे, उहो उनजी तव्हां पाण ॾिसी सघो था, फुटेज हले थी हर चैनल ते। बिल्कुलु बिल्कुलु, अचो तव्हां अचो। मां न मासूम न्याणी प्रिया कुमारी जी अगवा जी मज़मत थो कयां त हिन वक़्त ताईं भला हिकिड़ो अगवा बराए तावान मतिलबु भुंग वठण जे लाइ थींदो आहे ऐं या का जेकॾहिं जवान छोकिरी हुजे त शादीअ जे लाइ हिकिड़ो को ज़बरदस्ती ॾाढाई थींदी आहे। हिकिड़ी 5-6 सालनि जी मासूम बचड़ी ऐं उनखे किडनैप करणु, उनखे 2-2.5 साल जो अरसो गुज़री वियो आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज जा, मुख़्तलिफ़ सियासी समाजी जमातुनि जा मीडिया ते, सोशल मीडिया ते इहो ॾिसूं था पिया एहतजाज। 2 महीना अॻु में कराची प्रेस क्लब जे अॻियां हिकिड़ो एहतजाज हुयो इन ई मासूम न्याणीअ जी बाज़ियाबी जे लाइ, त उन में मूं पाण शिरकत बि कई, ख़िताब बि कयो, पर हाणे को इहो वॾो ॻाल्हि कान्हे का। दिली तौर ते सदमो आहे, असां पाण बचड़ी वाल आहियूं ऐं हिंदू कम्यूनिटी त असुल सिंध जा वारिस आहिनि। असुली वारिस हिंदू कम्यूनिटी जेका हिन वक़्तु मूंखे अफ़सोस आहे त अहिड़नि क़िस्मनि जे वाक़िअनि खे ॾिसी, अगवा बराए तावान जा वाक़िआ जेके कश्मीर कंदकोट घोटकीअ मां थिया आहिनि, त 400 ख़ानदान लॾ पलाण करे विया आहिनि सिंध मां इंडिया। सो गैर महफ़ूज़ था सम्झनि उहे पाण खे। ठीकु आहे, मुस्लमान बि अगवा थियनि था, पर हाणे इहो धाड़ेलनि जी फैक्ट्री ख़तमु छो नथी थिए ऐं न्याणीअ जे इन अगवा जा कहिड़ा मक़सद आहिनि त भला चंदो करे बि भुंग भरण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी हाणे अहिड़ा अमल त असांजे हिंदू बिरादरी जे लाइ तमामु ॾुखोईंदड़ आहिनि, असांजे लाइ ॾुखोईंदड़ आहिनि त जंहिं मुहबत जे इज़हार में हुननि पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे माण्हुनि सां प्यारु कंदे ऐं लॾ पलाण वक़्तु, हिंदुस्तान पाकिस्तान ठहण वक़्तु हुननि पंहिंजी सिंध खे तरजीह ॾिनी। ऐं बुनियादी तौरु हिंदू क़ौम हिकिड़ी पुरअमन कारोबारी क़ौम आहे ऐं पंहिंजो अफ़सोस करे सघिजे थो हाणे इहे जेकॾहिं हालात रहिया त पोइ बि मां सिंध टीवीअ जे तवसुत सां सभिनी हिंदू भाइरनि खे हिकिड़ी अपील कंदुसि, निमाणो अर्ज़ु थो कयां त ख़ुदारा सिंध न छॾियो, पोइ कराची हलो, हैदराबाद हलो, अंदरूनी सिंध जा जेकॾहिं लाड़काणो डिवीज़न ऐं सखर डिवीज़न में अमन अमान धाड़ेल कल्चर जेसीं ताईं इन्हनि जो ज़ालमनि जो ख़ात्मो थिए। भला इस्लामाबाद बि मुल्क जी कैपिटल आहे, उहा बि हिकिड़ी महफ़ूज़ जॻह आहे, तव्हां हिते बि कारोबार करे सघो था, पर रब जे वास्ते सिंध छॾे हिंदुस्तान न वञो। नाज़रीन, यकीनन प्रिया कुमारी जी आज़ादी सिंध ऐं पाकिस्तान जे माण्हुनि जो जेके पंहिंजो पढ़ियल लिखियल माण्हू हुननि जो हीउ जेको आवाज़ु आहे उथे पियो उनजी आज़ादी जे हवाले सां, ऐं माण्हू चाहे पियो त हीअ जेका हिंदू न्याणी आहे उनखे फौरी तौर ते जेको आहे सो आज़ादु कराए, उनजी जेका अमड़ आहे, उनजो जेको वालिद आहे उनजे हवाले कयो वञे। छाकाणि त हीअ असांजे इलाइक़नि में जंहिं तरीक़े सां जेको आहे सो बासर माण्हू या जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि या जेके दहशतगर्द आहिनि, उहे जंहिं तरीक़े सां जेको आहे सो कार्रवायूं करे हिकु त माण्हुनि खे हिसाइनि पिया, दॿाइनि पिया ऐं उन्हनि जे आवाज़ खे बि जेको आहे सो रोकण जी कोशिशि कई पई वञे, त उते जॾहिं सोसाइटी एज़ अ होल गॾिजी करे आवाज़ु उथारे थी त उनजो तमामु घणो इम्पैक्ट बि पवे थो ऐं माण्हू जेको आहे सो पंहिंजी राय जो जेको खुलियल उहो इज़हार बि कनि था। सो इन हवाले सां समूरा जेके लाड़काणे जा स्टेक होल्डर आहिनि उन्हनि जेको आहे सो पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो आहे त प्रिया कुमारी खे फौरी तौर ते बाज़ाब कयो ऐं उनखे जेको आहे सो पंहिंजे वालदेन जे हवाले कयो वञे। ऐं हीउ हिकिड़ो वॾो इंसानी अलमियो आहे त न्याणी खे एतिरे टाइम ते जेको आहे सो अगवा करे क़ैद कयो वियो आहे ऐं ख़बर न आहे उनखे जेको आहे सो कहिड़े उन सां कहिड़ो जेको आहे सो सुलूक कयो वियो हूंदो। सो इन हवाले सां हीउ तमामु इंसानी मामिलो आहे ऐं हिन हवाले सां न सिर्फ़ु जेको आहे सो माण्हुनि जी जेका राय आहे पर हुकूमत जी विल बि हुअणु खपे त हू फौरी तौर ते प्रिया कुमारी जी आज़ादी जे हवाले सां इफ़र्ट कनि ऐं गॾोगॾु जेका पुलिस आहे उहा बि जेको आहे सो इफ़र्ट करे त हीअ जेका न्याणी आहे उहा फौरी तौर ते बाज़ियाब थिए ऐं सिंध जे माण्हुनि में जेका हिन बेचैनी फैलियल आहे उहा जेको आहे सो ख़तमु थी सघे ऐं सिंध जी जेके माण्हुनि जो आवाज़ु आहे उनखे जेको आहे सो मान ऐं मिणता मिले ऐं न्याणी जेका आहे उहा पंहिंजे घर वञे। सो इन हवाले सां असां समूरी माण्हुनि जी जेका राय आहे उहा पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कई। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा। अलाह ने।